ओडेरो लाल भर पासे वारनि इलाइक़नि में अटे जे रेट में इज़ाफ़ो ख़िलाफ़ मज़दूरनि जो एहतजाज कंदड़ अहमद साहिबाल जब्बार गुलज़ार ऐं ॿियनि जो चवणु आहे त हिन दौर में मज़दूर 500 दिहाड़ी मिली रही आहे ऐं ओडेरो लाल ऐं भर पासे में अटो 160 खां 170 रुपया किलो पियो मिले। मगर सिंध हुकूमत तोड़े ज़िले मटियारी जी इंतज़ामिया कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। मुनाफ़िक़ोर कणिक स्टॉक करियो वेठा आहिनि ऐं पंहिंजी मर्ज़ी सां अटे जो रेट करे रहिया आहिनि। हिते अंधेड़ नगरी चरबट राजा वारो कानून हली रहियो आहे। हुननि जो चवणु आहे त ग़रीब माण्हू हिक ॿिए मानी खाइण लाइ परेशान थी विया आहिनि। असांजा बच्चा बुख कटण ते मजबूर आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।